नाज़रीन एफबीआर नई टैक्स स्कीम जारी करे छॾी आहे। अमल 1 अप्रैल खां थींदो। एफबीआर मूजिब 5 कैटेगरियुनि वारी वापारियुनि टैक्स नेट में शामिल हूंदा। पहिरीं कैटेगरी में होलसेल्स, डीलर्स ऐं रिटेलर्स खे शामिल कयो वियो आहे। ॿी कैटेगरी में फर्नीचर ऐं जॻहनि जी सजावट जा शोरूम्स ऐं टीं कैटेगरी में ज्वेलर्स ऐं कॉस्मेटिक स्टोर्स शामिल हूंदा। चौथीं कैटेगरी में किरियाना जी दुकाननि, मेडिकल स्टोर्स ऐं हार्डवेयर स्टोर्स खे रखियो वियो आहे, जॾहिं त पंजी कैटेगरी में गोश्त, भाॼियुनि ऐं फ्रूट जा दुकानदार शामिल हूंदा। पहिरें मरहले में रजिस्ट्रेशन कराची, लाहौर, इस्लामाबाद, पेशावर ऐं रावलपिंडी में कई वेंदी। नाज़रीन एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। एफबीआर नई स्कीम टैक्स जारी करे छॾी आहे। अमल 1 अप्रैल खां थींदो। एफबीआर मूजिब 5 कैटेगरियुनि वारनि वापारी टैक्स नेट में शामिल हूंदा। पहिरीं कैटेगरी में होलसेल्स, डीलर्स ऐं रिटेलर्स खे शामिल कयो वियो आहे। ॿी कैटेगरी में फर्नीचर ऐं जॻहनि जी सजावट जा शोरूम्स ऐं टीं कैटेगरी में ज्वेलर्स ऐं कॉस्मेटिक स्टोर शामिल हूंदा। चौथी कैटेगरी में करियाना जी दुकाननि, मेडिकल स्टोर्स ऐं हार्डवेयर स्टोर्स खे रखियो वियो आहे, जॾहिं त पंजी कैटेगरी में गोश्त, भाॼियुनि ऐं फ्रूट जा दुकानदार शामिल हूंदा। पहिरें मरहले में रजिस्ट्रेशन कराची, लाहौर, इस्लामाबाद, पेशावर ऐं रावलपिंडी में कई वेंदी।